अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॿ तरफ़े वापार लाइ तोरकम बॉर्डर खोलण जूं तयारियूं मुकमल। कस्टम अख़्तियारनि कार्गो गाॾियुनि जी क्लियरेंस लाइ स्कैनर बि लॻाए छॾियो। ज़रनि मूजिबि ॿिन्हिनि मुल्कनि जे अख़्तियारनि सरहद खोलण ते असूली इतफ़ाक़ करे वरितो आहे। इस्पन बोल्डक में फाथल ट्रकूं जमन रस्ते पाकिस्तान में दाख़िल थी वयूं। अफ़गान शेरियुनि खे खणी वेंदड़ ट्रकूं बि अफ़गानिस्तान में दाख़िल। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त क़तर में ॻाल्हियूं तहरीक तालिबान अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं थियूं। बानी पीटीआई तहरीक तालिबान पाकिस्तान सां ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थो करे। जेके पाकिस्तान जे ॿारनि जा क़ातिल आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं न कयूं आहिनि ऐं न आईंदा कंदासीं। दिफ़ा वारे वज़ीर वधीक चयो आहे त क़तर मुआहिदे ते अमल कीअं थींदो उन ते इस्तंबोल ॻाल्हि ॿोल्हि थींदी। इन दौरान दहशतगर्दी जो वाक़ियो थियो त छा करणो आहे उन जो मैकेनिज़म बि इस्तंबोल में तय कयो वेंदो। दिल्ली दुनिया जे गदिलाणु वारे शहरनि में पहिरें नंबर ते अची वियो। लाहौर जो ॿियो नंबर शहर जी फ़िज़ा इंसानी सिहत लाइ हानिकार करार। मौसमियात खाते मूजिबि दिल्ली जी आलूदगी सबबि अॼु लाहौर में कोहीड़ो ऐं स्मॉग वधंदो। चक जे महर ऐं जतोई धुरियुनि में तकरार। ॿीहर तेज़ पीउ पुट क़तल हथियाबंदन नूरल जतोई ऐं अमीरुद्दीन जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि मूजिबि पीउ पुट रुस्तम खां शिकारपुर पए विया। वाक़ियो महर दुर सां तकरार तां पेश आयो आहे।